सिंधु माथरी के तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंधु माथरी जे सभ्यता जे ज़राइत ते तहक़ीक़ कंदड़ माहिर स्टीवन वेबर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंधु सभ्यता जे वारसनि दुनिया अंदरि पहिरियों भेरो ज़राइत जो बुनियादु विधो, फ़सुल पोखिया ऐं अन्न उपायो। सिंधु माथरी सभ्यता जे वारसनि जी ज़रई ज़िंदगी बाबति अमरीकी आर्कियालॉजिस्ट ऐं आर्कियोबॉटनिस्ट स्टीवन वेबर इन बाबति तफ़सीली तहक़ीक़ कई आहे। हिन नॉर्दर्न एरिज़ोना यूनिवर्सिटी मां एंथ्रोपोलॉजी में BS ऐं MA जूं डिग्रियूं हासिल कयूं। पाण 1989 ईस्वी में पेंसिल्वेनिया यूनिवर्सिटी मां आर्कियालॉजी शोबे में डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई। स्टीवन वेबर वाशिंगटन स्टेट यूनिवर्सिटी जे एंथ्रोपोलॉजी डिपार्टमेंट में एसोसिएट प्रोफेसर आहे। पाण 1982 में एथनोबायोलॉजी सोसाइटी जो बुनियादु विझंदड़नि में शामिल हुयो ऐं एथनोबायोलॉजी बाबति तहक़ीक़ी जनरल शाया करण जी बि हिन शुरूआत कई। स्टीवन वेबर 1994 खां पाकिस्तान, इंडिया ऐं थाईलैंड समेत एशिया जे केतिरनि मुल्कनि में क़दीम दौर जे सभ्यताउनि में ज़राइत बाबति तहक़ीक़ करे रहियो आहे। हिन सिंधु माथरी जे सभ्यता जे ज़रई मुअशत बाबति हिकु प्रोजेक्ट ज़राइत ऐं सिंधु सभ्यता तहत 2005 में खोजना कई। संदसि तहक़ीक़ जो मौज़ू आगाटे दौर जे माण्हुनि तरफ़ां फ़सुल पोखण तरफ़ लाड़ो हो। हिन उन ॻाल्हि ते तहक़ीक़ कई त आख़िर क़दीम दौर जे माण्हुनि खे फ़सुल पोखण जी ज़रूरत छो पेश आई ऐं हिननि अवाइल में कहिड़नि ॿूटनि खे हथरादू तौरु उपाइण तरफ़ अॻिभराई कई। क़दीम दौर जे माण्हुनि कुदरती माहौलियात सां कीअं मुहाॾो अटकायो। वेबर मूजिबि माहौलियाती तब्दीलियुनि यानी बरसातुनि घटिजी वञण सबबि ज़राइत खे काफ़ी धक्को रसियो ऐं ज़राइत जो पोइते पवणु सिंधु सभ्यता जे ज़वाल जो हिकु सबबु बि हुयो। पाण सिंधु माथरी जे सभ्यता जे दौर में ज़राइत बाबति केतिरनि किताबनि ऐं तहक़ीक़ी मक़ालनि जो मुसनफ़ आहे। असां संदसि कुझु किताबनि ऐं मक़ालनि जो हेठि ज़िक्र कंदासीं, जंहिंमें इंडस एथनोबायोलॉजी 2003 में छपियो, प्लांट्स एंड हर्पियन सब्सटेंस 1991 में शाया थियो, आर्कियोबॉटनी एट फरमाना न्यू इनसाइट्स इनटू हर्पियन प्लांट यूज़ स्ट्रेटजीज़, इहो 2003 या 2 में शाया थियो आहे। जॾहिं त संदसि हिकिड़ो किताब हर्पन प्लांट यूज़ रिवील्ड बाय स्टार्क ग्रेन्स फ्रॉम फरमाना। संदसि ॿियो किताब आहे द रोल एंड सिग्निफिकेंस ऑफ सेरल ग्रेन्स इन द इंडस सिविलाइजेशन, इकोलॉजिकल कंटिन्यूटी। संदसि हिकु अहम किताब आहे जंहिंमें इंडस सिविलाइजेशन में ज़राइत बाबति काफ़ी तहक़ीक़ी मवाद फ़राहम कयो वियो आहे। जॾहिं त अर्ली फार्मिंग स्ट्रेटजीज़ इन सेंट्रल थाईलैंड बि संदसि अहम किताबनि में शुमारु कयो वेंदो आहे। वेबर जो हिकु किताब एग्रीकल्चर जे हवाले सां इंतिहाई मशहूरु आहे। उन में आहे त फार्मेशन इन साउथ एशियन। जॾहिं त संदसि ॿियनि किताबनि में आर्कियोबॉटनी एट हड़प्पा, द इनिशियल इम्पैक्ट ऑफ मिलेट्स इन साउथ एशिया, एन ओवरव्यू ऑफ पैलिथोनोबॉटनी ऑफ द इंडस सिविलाइजेशन अहम किताबनि में शुमार कया वेंदा आहिनि। महिरबानी।